ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। अंतर्मुखी सदा बंधन मुक्त योग युक्त रहियो। 1981 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा पंहिंजे सदा सहयोगी, सदा शक्ति स्वरूप, सदा मुक्त योग युक्त अहिड़े विशेष ॿारनि खे अमृत वेले सां विशेष रूप सां ॾिसनि था। पंहिंजे सदा सहयोगी, सदा शक्ति स्वरूप, सदा मुक्त योग युक्त अहिड़ा विशेष ॿारनि खे बाप दादा अमृत वेले सां विशेष रूप में ॾिसनि था। बाप दादा हर हिकु ॿार जी ॿ ॻाल्हियुनि जी विशेषता ॾिसनि था। बाप दादा हर हिकु ॿार जी ॿ ॻाल्हियुनि जी विशेषता ॾिसनि पिया। ॿ ॻाल्हियुनि जी विशेषता ॾिसे। हिकु त मुक्त केसि ताईं थिया आहिनि। कल्ह बाबा चयो न कि हाणे ब्रह्मा बाबा चई न कि कहिड़ी दीपावली, हिन दीपावली ते कहिड़ो दियो जलायो? स्वयं खे सर्व रावण जे वंश सहित मुक्त करो। मतलब पंहिंजे पाण खे रावण जी हर प्रॉपर्टी सां मुक्त करण जो दियो जलायो। तव्हां जलाईंदव न त ॿियनि जो बि जली वेंदो। त इहे दीपमाला मल्हाइणु, ईअं दीपावली मल्हाइजो। इन खां पहिरियों जो बाबा महावाक्य ॿुधाई, हुन में बाबा ईअं चई त बाबा अॼु ॾिठईं कि केसि ताईं ॿारनि स्वयं खे मुक्त कयो। ॿी ॻाल्हि बाबा ॾिठईं कि जीवन मुक्त केसि ताईं थिया आहिनि। मतलब पुराणे सां मुक्त ऐं जीवन मुक्त मतलब सदा सुख शांति में केतिरो रहंदा आहिनि। जीवन मुक्ति अर्थात सदा बाप जी याद में रही पवित्रता अर्थात सुख शांति संपन्न स्वरूप। इन रूप में केसि ताईं रहंदा आहिनि। बाप दादा इहे असां में ॾिठईं। बाप दादा वटि बि ॿारनि जे मन जा संकल्प जी हर सेकेंड जी रेखायूं स्पष्ट ॾेखारे में ॾींदियूं। बाप दादा वटि असांजे मन जी संकल्प जी हर सेकेंड जी रेखायूं, जीअं न माण्हू उहा हार्ट बीट जी रेखा ईंदी आहे न कंप्यूटर ते जो माण्हू चेक कंदा आहिनि, ईअं बाबा वटि असांजे मन जी संकल्पनि जी रेखायूं स्पष्ट रूप में ॾेखारे में ॾींदियूं। रेखाउनि खे ॾिसी बाप दादा मुस्कुराईंदे हुए विशेष हिकु ॻाल्हि जो चित्र ॾिठईं। बाबा जॾहिं रेखाउनि खे ॾिठईं न त बाप दादा विशेष हिकु ॻाल्हि जो चित्र ॾिठईं। जे चित्र में 2 प्रकार जा लक्षण हुया। ये इमेजिन करो, ॾिसो बाबा असांजे मन जी संकल्पनि जी रेखायूं ॾिठईं हर सेकेंड में। उन रेखाउनि में बि बाबा 2 ॻाल्हियुनि खे ॾिठईं, 2 प्रकार जा लक्षण ॾिठईं। हिकु त ॾिठईं कि केतिरा सदा अंतर्मुखी रहंदा आहिनि, जे कारण स्वयं बि सदा सुख जे सागर में समायल हुआ ऐं अन्य आत्माउनि खे बि सदा सुखी जे संकल्प ऐं वाइब्रेशन द्वारा, वृत्ति ऐं बोल द्वारा, संबल संपर्क द्वारा सुख जी अनुभूति कराईंदा। त जेकी रेखा ॾिठईं हुन में बाबा हिकु ॾिठईं कि केतिरा असां अंतर्मुखी रही करे ख़ुदि सुखी रहंदा आहियूं ऐं ॿियनि खे बि सदा सुख जा संकल्प वाइब्रेशन द्वारा, वृत्ति द्वारा, बोल द्वारा,
संबंध संपर्क द्वारा सुख जी अनुभूति केतिरी कराईंदा आहियो, उहो बाबा ॾिठई। है न, जॾहिं असांजे मन जे संकल्प में सुठी सुठी ॻाल्हियूं हूंदियूं त असां अंतर्मुखी थी करे सदा सुख जो अनुभव कंदासीं। ऐं जॾहिं असां अंदरां सुखी आहियूं त ऑटोमेटिकली असां द्वारा उहो वाइब्रेशन फैलंदा। असां कंहिंसां बि मिलंदासीं त उन्हनि खे बि उहो वाइब्रेशन फैलंदा। असांजे मुख जो उहो आवाज़ माण्हुनि वटि जेका बोलंदासीं उन में बि सुख जी अनुभूति हूंदी। है न, ॾिसो अगरि तव्हांखे कल्ह के माण्हू कोई उल्टो सुल्टो शब्द चई, सम्झो त तव्हांखे अॼु यादि आहे, या जंहिं समय हुन चई तव्हांखे बुरो लॻियो, तव्हांखे लॻियो हिनखे बिल्कुलु तमीज़ न आहे ॻाल्हाइण जी, वॾनि सां ईअं ॻाल्हाइबो, तव्हां हुनखे हिकु थींदो न, हिकु सेकेंड जे लाइ हिकु नेगेटिव वाइब्रेशन फैलंदा आहिनि जो मन ते लॻंदा आहिनि, पोइ उहा अंदरि ई अंदरि हलंदा रहंदा आहिनि। हुन जे कारण संकल्प। ऐं अगरि बाबा जे ज्ञान जी ॻाल्हियुनि खे मननि में यादि कंदा रहंदव त हुन तव्हांखे कुझु बि चई त तव्हांखे लॻंदो ई न, छो जो तव्हां पंहिंजे कम में बिज़ी आहियो अंदरि ई, त तव्हां जल्दी भुलिजी बि वेंदा ऐं तव्हां हुन पॉइंट जे मननि में रहंदा त हुन आत्मा वटि बि नेगेटिव वाइब्रेशन न पहुचंदा। तव्हां बि सुख जो अनुभव कंदव, उनखे बि माफ़ु करे छॾंदा त उहो बि सुख जो अनुभव कंदा। है न, त बाबा ईअं ॾिसनि पिया कि तव्हांजे मन में न, कोई नंढो ॿार अगरि तव्हांखे चए, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई नंढो ॿार या कोई बि तव्हांखे ईअं चए त तव्हांखे बुरो न लॻंदो आहे, लेकिन ॿियनि खे लॻंदो आहे कि हिनखे हीअं चइबो आहे वॾनि खे, त तव्हां चईंदो न न न कोई ॻाल्हि कोन्हे, मूंखे त पतो आहे नंढो आहे न, अञा सिखी वेंदो। तव्हां बुरो न मञंदा आहियो, तव्हां पंहिंजे मन में न रखंदा आहियो, त छो जो हुन समय तव्हांजी सोच ॾाढी सुठी हूंदी आहे। तव्हां सोचंदा आहियो कि अरे ही त नंढो आहे, छा थो चए, हिनखे शायदि सम्झ न आहे। न, तव्हां हुनखे हुनजी ॻाल्हियुनि खे दिलि में न रखंदा आहियो। उहा स्थिति खपे असांखे यादि बि न हुजे, भले ॿिया उन्हनि खे चवनि, लेकिन असां सोचूं कि अरे कोई ॻाल्हि कोन्हे, त नंढो आहे न, ईअं थोरी कबो आहे। है न, ईअं थींदो आहे न, ॾिसो तव्हांजो ॿारु कुझु चए त तव्हांखे झटि बुरो लॻंदो आहे, लेकिन अगरि ॿिए जो ॿारु तव्हांखे चए त तव्हांखे लॻंदो अरे त नंढो ई आहे, ऐं हुनजा माउ पीउ हुनखे डांटनि त तव्हांखे लॻंदो अरे त नंढो आहे, तव्हां हिनखे ईअं छो था चवनि, त सिखे थो न, सिखी वेंदो। त उहो हर हिक जे लाइ हुजिणो खपे। उहो कॾहिं थींदो जॾहिं तव्हां हर हिक खे आत्मिक दृष्टि सां ॾिसंदव न। अगरि सोचंदव मुंहिंजो ॿारु ईअं थो चए, मुंहिंजी नुंहुं हुनखे ईअं चई, मुंहिंजे फलाने हुनखे ईअं चई, त तव्हांखे देह अभिमान ईंदो ऐं तव्हां सोचंदव कि न उहो त नंढो ॿारु आहे, त तव्हांजे मन में ॻाल्हि हूंदी न, तव्हां बाबा जी श्रीमत, बाबा जी ॻाल्हियूं, बाबा जी यादि में मस्तु रहंदव, त तव्हां द्वारा ओड़ा वाइब्रेशन फैलंदा। त बाबा इहे रेखा ॾिठई कि केतिरे ॿारनि इहे स्थिति खे, अंतर्मुक्ता स्थिति खे ताईं पहुचाइनि। ॿियो बाबा ॾिठई बहारमुखी, जो सदा बहारमुक्ता जे कारण, बहार अर्थात व्यर्थ भाव, व्यक्ति जे भाव स्वभाव, व्यक्त भाव जे वाइब्रेशन, संकल्प बोल, संबंध संपर्क द्वारा हिक ॿिए खे व्यर्थ जी तरफ़ उकसाइण वारा हूंदा। है न, ॾिसो जेका ॿार मुक्ता वारा हूंदा न, सम्झो तव्हांखे कल्ह कंहिं चई ऐं उते ॿिया माण्हू बि हूंदा, त उहो तव्हांखे छा चईंदा,
कि अरे ॾिस तूं एॾी वॾी आहे, तोखे ईअं थोरी चइणो खपे हुनखे, है न, हुनखे त तमीज़ ई न आहे, अहिड़ी आहे ओड़ी आहे। छो जो व्यक्ति जे भाव स्वभाव खे ॾिसनि था, छो जो व्यक्ति जे भाव स्वभाव खे ॾिसनि था। व्यक्त भाव जे वाइब्रेशन, संकल्प, बोध, संबंध, संपर्क, हिन व्यक्त भाव में ॾिसंदा न। व्यक्त भाव मतिलब कि तव्हां वॾा उहा नंढी, उहे शब्दनि खे ॾिसंदा, तरीक़े खे ॾिसंदा, ऐं तव्हां कंहिंखे ॾिसंदा कि उहा आत्मा परवश आहे, उहा आत्मा अञा सम्झ सां नंढी आहे। भले अॼुकल्ह माण्हू पढ़ाई लिखाई करे थो, कमाइण लॻी थो वञे त ख़ुदि खे वॾो थो सम्झे, थोरो बि कमाइण लॻी वेंदो त सोचो असां ॾाढा वॾा आहियूं, असां समझदार आहियूं। तव्हां कमाईंदा न आहियो लेकिन उहे कमाईंदा आहिनि त उहे सोचंदा आहिनि असां वॾा आहियूं। लेकिन जॾहिं उन्हनि जो बोल चाल व्यवहार ॾिसंदा आहियूं न, अगरि उन्हनि में अहंकार, मुंहिंजोपन, वॾोपन हूंदो त लॻंदो आहे न इहे नंढा आहिनि, अञा अनुभव ई न थिया आहिनि, सम्झ न आई आहे अञा हिन में, लॻंदा आहिनि न, है न। तव्हां पंहिंजे ॿारनि खां वॾा कीअं आहियो? पैसो त उहे था कमाइनि। अगरि तव्हांजा ॿार पैसो कमाए तव्हांखे ॾींदा हूंदा, लेकिन त बि उहे तव्हांखे नंढा छो लॻंदा आहिनि? अगरि उन्हनि खे ॻाल्हाइण में, उन्हनि जे भाव स्वभाव में अनुभव न हुजे, तेरी मेरी हुजे, दया भाव न हुजे, क्षमा भाव न हुजे, कहिड़े समय ते छा ॻाल्हाइणो खपे, कीअं ॻाल्हाइणो खपे, अगरि इहे सम्झ न हुजे त माण्हू केतिरी बि डिग्री वठी वञे, केतिरो बि पैसो कमाए त चईंदा न इहे समझदार न आहे, अञा अनुभवी न आहे। जेके चए न निर्माणपण, त उहो न आयो आहे अञा। थोरो बि पैसो कमाइनि त सोचदा आहिनि असां वॾा थी वियासीं, थोरो बि पढ़ी लिखी, थोरो बि कुझु सिखी आहे त सोचदा असां वॾा थी वियासीं, त उहो ॿाहिरि मुक्ता हूंदी है न। त हाणे सोचो, हाणे तव्हां बाबा जा ॿार आहियो, तव्हांखे अगरि कोई उल्टो सुल्टो शब्द चए थो त बि तव्हां उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ध्यानु न ॾेई करे उन्हनि जे प्रति शुभ भावना, शुभकामना रखंदा आहियो, बाबा जी ॻाल्हियुनि जे में मनन चिंतन करे अंतर्मुखी थी सुखी रहंदा आहियो, या तव्हांजे मन में ईंदो आहे कि मूंखे हीअं चई, मुंहिंजी इज़त न रखियईं, मुंहिंजी कोई वैल्यू न आहे, मां हुनजी माउ आहियां, ससु आहियां, भेण आहियां, जो बि आहियां, ईअं मूंखे चयो अथई, ये फीलिंग ईंदी आहे त मतिलबु सोचो कि असां अञा ताईं ॿाहिरि मुक्ता में आहियूं। छो जो बाबा जो ज्ञान आत्माउनि जे लाइ आहे। बाबा असां आत्माउनि खे ज्ञान ॾींदा आहिनि कि उहा आत्मा परवश आहे, उहा आत्मा में शक्ति न आहे, गुण न आहे, सम्झ न आहे, त हुनखे उहो ॾियणो आहे, न कि हुनजी ॻाल्हियुनि खे दिमाग़ में रखी असां बि हुन जे लाइ बुरो सोचूं कि मूंखे ईअं चई न, ॾिस हाणे हिन सां ईअं थींदो, है न। त इहा ॿाहिरि मुक्ता थी वई। त बाबा चवनि था कि बाबा 2 रेखायूं ॾिठई ॿारनि जे संकल्प जो बाबा रेखा ॾिठई न मन जी, उन में 2 प्रकार जी विशेषता ॾिठई, हिकु त अंतर्मुखी वारी, ॿियो ॿाहिरि मुक्ता वारी। ॿाहिरि मुक्ता सदा अल्पकाल जे मुख जे लड्डू खाइण ऐं ॿियनि खे बि खिलाइण वारा हूंदा, सदा के न के प्रकार जे चिंतन में रहण वारा, आंतरिक सुख शांति और शक्ति सां सदा दूर रहण वारा। जेका ॿाहिरि मुक्ता वारा हूंदा न, भई अॼु असां कंहिंखे चऊं भई ॾिस तोखे हुन हीअं चई, हीअं चई, त इहे चई करे असां त उनजा साथी थी वेंदासीं, जे लड्डू बराबरि थी वियो, है न। बाबा चवनि था जेका ॿाहिरि मुक्ता वारा हूंदा न, उहे सदा अल्पकाल जे मुख जे लड्डू खाइण वारा हूंदा, ॿियनि खे बि इहे ई खिलाइण वारा हूंदा, सदा के न के प्रकार जे चिंतन में ई रहण वारा हूंदा, आंतरिक सुख शांति शक्ति सां दूर रहण वारा।
छो जो उहे इन में ई ख़ुशि आहिनि, उन जी बुराई करण में ई उन्हनि खे ख़ुशी थी मिले। जीअं त लॾूं था खाइनि, है न। हिकु ॼणे कंहिं चई उनखे 10 ॼणनि खे ॿुधाईंदा ताकी उनजी इमेज ख़राबु थिए। त जॾहिं उहो इंसानु 10 ॼणनि खे ॿुधाईंदो, जॾहिं उनजी इमेज ख़राबु थींदी, त उहा ॻाल्हि त ईअं ई बराबरि थी न, जीअं त लॾूं था खाइनि, ॿियनि जी इमेज ख़राबु कई, सभु ख़ुशि थी वेंदा न, भई लॾूं खाईंदा आहिनि त ख़ुशि थी वेंदा आहिनि। ईअं ॻाल्हियूं ॿुधाए करे माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। उनखे उनजे बारे में उल्टो सुल्टो साम्हूं वारो 10 ॻाल्हियूं ॿुधाए छॾे त केॾा खिलंदा आहिनि, केॾो मज़ो ईंदो आहे न। अज्ञान काल में सम्झो कंहिंजी नुंहुं अहिड़ी आहे, हीअं कंदी आहे, ऐं थींदो आहे न अक्सर करे कंहिंजी फैमिली में कंहिं मेंबर खे आहे न, सभु माण्हू पकिड़े ई वेंदा आहिनि, उनजी मज़ाक ई उड़ाईंदा रहंदा आहिनि ऐं उहो ख़ुशि थींदा आहिनि। पर इहा बाहिरि मुक्त आहे, इहे थोरो समय जो मिठो लॾूं आहे, पोइ त मार ई मार आहे। ऐं जेको इन ॻाल्हियुनि में न रहंदो, जेको आंतरिक सुख शांति शक्ति में रहंदो, उनजे लाइ त सदाकाल जे लाइ ख़ुशी आहे। त उहो माण्हू आहे न आंतरिक सुख शांति ख़ुशी सां शक्ति सां दूर रही वेंदा आहिनि। कॾहिं कॾहिं थोरी सी झलक अनुभव करण वारा अहिड़ा ॿाहिरि भी बाबा ॾिठई न, त चेक करो तव्हां अंतर्मुखी आहियो या ॿाहिरि। अंतर्मुखी मतिलबु सदा ही सर्व जे लाइ शुभभावना शुभकामना करण वारा, ॿियनि जी ॻाल्हियुनि खे सहन करे समाइण वारा, सदा बाप जी ॻाल्हियुनि जे मनन चिंतन में रही सदा ख़ुशी सुख शांति ख़ुशी जे झूले में झूलण वारा। त अहिड़ी स्थिति आहे तव्हांजी। दीपावली अचे थी त बिज़नेसमैन त पंहिंजी चोपड़ा ॾिसंदा, पुराणा खाता नया खाता ॾिसंदा, है न। तव्हां छा ॾिसंदव? तव्हां पंहिंजे में छा ॾिसंदव, या बाबा तव्हांजी आत्मा में छा ॾिसंदा? हाणे सभु दीपावली मल्हाईंदा न, बाबा चई न दीपावली कीअं मल्हाइजो हिन बार, पंहिंजे पाण खे मुक्त करण जो, रावण जी प्रॉपर्टी सां मुक्त करण जो दियो जलाइजो, कि हाणे मां पूरी रीति सां रावण जी सभु प्रॉपर्टी खां मुक्त आहियां। ऐं अॼु बाबा ॿुधाइनि था कि खातो कहिड़ो ॾिसो, बाप छा ॾिसंदा तव्हां में। बिज़नेसमैन त पंहिंजा पुराणा खाता ॾिसंदा, नया खाता ॾिसंदा। बाप भी हर बार जे पुराणे खाते केसि ताईं समाप्त थियनि, नए खाते में छा छा जमा कयो आहे, इहे चोपड़ा ॾिसंदा न। बाबा छा ॾिसंदा कि ॿारनि केसि ताईं पंहिंजो पुराणो खातो केसि ताईं समाप्त कयो आहे, नया खाता में छा छा जमा कयो आहे, इहे चोपड़ो ॾिसंदा हुआ। त अॼु इहे अंतर ॾिसनि पिया, छो जी कल्ह बि ॿुधायो ब्रह्मा बाबा खे हाणे कंहिं ॻाल्हि जो इंतज़ारु आहे। इन खां पहिरियों जेकी मुरली हुई हुन में बाबा चई न, हाणे ब्रह्मा बाबा खे इंतज़ारु आहे कि कॾहिं मुंहिंजा ॿार संपन्न थींदा ऐं मुक्ति धाम जो गेट खोलंदा। मतिलबु ख़ुदि तव्हां असां कॾहिं ख़ुदि रावण जी प्रॉपर्टी सां कंप्लीट मुक्त थींदासीं। जॾहिं असां थींदासीं तॾहिं त मुक्ति धाम जो गेट खुलंदो न। त ब्रह्मा बाबा खे इंतज़ारु आहे कि हाणे कॾहिं उद्घाटन करां। हिन उद्घाटन जे लाइ छा तयारी करो था? कहिड़े बि उद्घाटन कराईंदा आहियो त छा कंदा आहियो? उद्घाटन करण लाइ छा छा रखंदा आहियो, छा चीज़ूं रखंदा आहियो? उद्घाटन जे पहिरियों जो बि रिबन बांधदा आहियो या फूलनि खे बंधदा आहियो, उनखे पहिरियों कैंची सां कटंदा आहियो, पोइ उद्घाटन थींदो आहे न।
है न, उद्घाटन करण लाइ या त रिबन बांधदा आहिनि या फूलनि जी कोई रस्सी जीअं बंधदा पोइ उनखे कटंदा आहिनि। कटण लाइ छा खपे? कैंची। ऐं कैंची खे रखंदा किथे आहियो? फूलनि सां सजी हुई थालियुनि जे अंदरि रखंदा आहियो न। त इन सां छा सिद्ध थींदो कि बंधन मुक्त थियण जे पहिरियों स्वयं खे गुणनि जे फूलनि सां संपन्न करणो। बाबा चवनि था बंधन मुक्त थियण लाइ पहिरियों उन खां सभिनि सां मुक्ति प्राप्त करण लाइ पहिरियों ख़ुदि खे गुणनि जे फूलनि सां संपन्न करणो। त चेक करो कि असां में सभु गुण अची विया आहिनि त स्वतः ई बंधन मुक्त थी वेंदो। मतिलबु कई माण्हू हूंदा आहिनि पंहिंजे बंधन कटण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं कई ॿारनि खे बाबा चवंदा आहिनि कि बंधन कटण में टाइम न वेस्ट करो, तव्हां एतिरो बाबा जी यादि ऐं सेवा में बिज़ी रहो, चाहे मन सां वाचा कर्म। सेवा जो नाम ॿुधी सभिनि खे लॻंदो आहे कि असां त वञी न सघंदा आहियूं, लेकिन सेवा तव्हां घर वेठे बि करे सघंदा आहियो। मन सां सेवा करो। जो माण्हुनि सां तव्हां एॾी देरि फ़ोन ते ॻाल्हाईंदा आहियो उन्हनि में बाबा जे ज्ञान जी शब्दनि खे उन जे अलावा ॿियो कुझु यूज़ ई न करिणो। जो बाबा जी श्रीमत आहे उन अनुसार ई असां ॻाल्हाईंदासीं त वाचा सेवा थी वई। कर्मणा सेवा करो। हिन घर खे बाबा जो घर सम्झी करे कर्म करो, है न। रोज़ पंहिंजे घर में हिकु बार जोर सां पूरी मुरली पढ़ो, जेतिरे बि आवाज़ में तव्हां पढ़ी सघंदा आहियो। ॾिसो पंहिंजे घर में माण्हू सुखमनी न पढ़ंदा आहिनि, जपजी साहिब न पढ़ंदा आहिनि या कोई बि चालीसा पढ़ंदा आहिनि न। भक्ति मार्ग में नियम आहे न, पंहिंजे घर में पढ़ंदा आहिनि। भले टिकाणे में बि थी ईंदा, कीर्तन बि ॿुधंदा, लेकिन पंहिंजे घर में बि पढ़ंदा आहिनि। त तव्हां छो न पढ़ंदा आहियो पंहिंजे घर में मुरली? भले तव्हां सेंटर में ॿुधी अचो, लेकिन नियम ठाहियो कि मूंखे रोज़ मुरली पढ़णी आहे, या अव्यक्त मुरली पढ़ो या साकार मुरली पढ़ो, कोई बि पढ़ो, लेकिन हिकु पंहिंजे घर में मुरली ज़रूरु पढ़ो। मुरली पढ़ण सां छा, ॿुधण सां अलॻि आहे, पढ़ण सां छा थींदो आहे, तव्हांजे मुख में उहो शब्द ईंदा। पोइ जॾहिं शब्द ईंदा न, तव्हां कंहिंसां बि ॻाल्हाईंदा न त ऑटोमेटिकली बाबा जी शब्द ई तव्हांजे मुख खां निकिरंदा। त इहे नियम ठाहियो। हीअं न असां सेंटर ते पढ़ी आयासीं, ॿुधी आयासीं, भले तव्हां सेंटर ते बि पढ़ी अचो त बि तव्हां नियम ठाहियो असांखे पंहिंजे हिन बाबा जे हिन घर में मुरली पढ़णी आहे। ॾिसो अज्ञान काल में बि माण्हू हिकु जॻह फिक्स कंदो आहे न, पंहिंजी मूर्तियूं वूर्तियूं रखी करे उते ई पढ़ंदो आहे, उते ई जो बि कंदो आहे। तव्हां बि पंहिंजे घर में हिकु कोनो फिक्स करे छॾो। भले तव्हांजे घर में ॿिया माण्हू लहसुन प्याज खाइनि, कुझु बि करनि, है न, भले उहे धारणा न करनि, सनानु न करनि, तव्हां पंहिंजे घर में हिकु कोनो फिक्स करे छॾो, है न। या उते सुठी रीति झाड़ू पोछो करे आराम सां उते वेही रहो, बाबा खे यादि करे हुते मुरली पढ़ो। ये करे ॾिसो, तव्हांजे घर में ॾाढो वाइब्रेशन सुठा फैलंदा, तव्हांजे मुख में बाबा जो शब्द ईंदा, तव्हांजो मनन चिंतन हलंदो न। पढ़ण सां त ऑटोमेटिकली दिमाग़ में ईंदो आहे न कि हा बाबा ईअं ईअं चई। ॿुधण सां अलॻि माहौल मज़ो ईंदो आहे, पढ़ण में अलॻि मज़ो ईंदो आहे। त बाबा चवनि था कि हाणे पहिरियों ख़ुदि खे सर्व गुणनि जे फूलनि सां संपन्न ठाहियो। ये बंधन मुक्त थियण जी निशानी आहे। त तव्हां बाबा जी यादि ऐं सेवा, ये ई सेवा सम्झी वठो कि मां पंहिंजे घर में बाबा जे हिन घर में रोज़ु मुरली पढ़ंदी आहियां। ये सम्झो मां पूरी दुनिया खे मुरली ॿुधायां थी, है न। तव्हांजे साम्हूं जो दीवारियूं आहिनि, पलंग आहिनि, जो बि आहिनि, तव्हां सम्झो मां हिननि सभिनि खे मुरली ॿुधायां थी, है न। त इन सां छा थींदो, सेवा बि थी वेंदी।
ऐं मन सां सेवा कंदा। मन सां सेवा सिंपल आहे। पंहिंजे कॾहिं बि कंहिंजे लाइ बुरो न सोचो, हमेशह सुठो सोचो। कोई खूनी बि आहे न, उन लाइ बि सोचो कि इन जा बि सभु पाप कटिजी वञनि, इहे बि इन बुराई सां मुक्त थी वञनि। मतिलबु तॾहिं इन खे चइबो आहे मन सां सेवा। मन सां सेवा सिंपल आहे। बसि तव्हां न्यूज़ ॾिसंदा आहियो, तव्हांखे लॻंदो आहे इहे माण्हू ईअं आहे, इन जो खून कई, इन सां ग़लति कमु कई, ईअं थियो, तव्हां हुनजे लाइ बि सुठो सोचो। इहे ई मन सां सेवा है न। त मन सां सेवा करे सघंदा आहियो, वाचा सेवा करे सघंदा आहियो, कर्मणा में बाबा जी यादि में रही करे हर कर्म करो, थी वई न टई सेवा। ओतिरो तव्हां में छा थींदो त सभु गुणनि सां संपन्न थी वेंदो, बंधन मुक्त थी वेंदो। त उद्घाटन जी तयारी छा थी? हिकु तरफ़ त स्वयं खे संपन्न ठाहिणो आहे, लेकिन संपन्न ठहिण खां पहिरियों ॿाहिरि मुक्ता जी बंधननि सां मुक्त थियणो आहे। उद्घाटन कंहिंजो उद्घाटन करिणो? मुक्तिधाम जो गेट खोलणो आहे। हुन लाइ पहिरियों पाण खे संपन्न ठाहियो। बाबा चवनि था संपन्न ठाहिण खां पहिरियों बि अंतर्मुखी थियो। अंदरि ई अंदरि बाबा जी ॻाल्हियुनि जो मनन चिंतन कंदा रहो। हर ॻाल्हि में कॾहिं बि कोई ॻाल्हि थिए न, बसि चइजो बाबा, त तव्हांखे इहो यादि अची वेंदो बाबा हिन ॻाल्हि जे लाइ छा चए थो। जीअं सम्झो कोई तव्हांखे गारियूं थो ॾिए न, उन समय बाबा खे यादि कजो, बाबा इहे गारियूं थो ॾिए। पोइ तव्हांखे यादि अची वेंदो कि बाबा हिन लाइ छा चए थो, है न। हीअं न सोचो कि अरे इहे मूंखे गारियूं थो ॾिए, ये सोचो बाबा ये गारियूं थो ॾिए, बाबा बारिश थी पए, बाबा बाढ़ अची वई, बाबा ये ॿई विढ़नि था। त जॾहिं तव्हां अंदरि चईंदा न बाबा ये ॿई विढ़नि था, त ऑटोमेटिकली तव्हांखे यादि ईंदो कि मूंखे हिननि खे शांति जो दान ॾियणो आहे, न कि हिननि जी लड़ाई जे विच में पढ़णो है न। त अंतर्मुखी ठहो। उद्घाटन करण लाइ बाबा चवनि था संपन्न ठहिणो आहे। संपन्न ठहिण खां पहिरियों बि ॿाहिरि मुक्ता जे बंधननि सां मुक्त थियणो आहे। अहिड़ी तयारी आहे? चेक कजो हाणे, है न, कि असां केतिरो अंतर्मुखी रहंदा आहियूं, केतिरो असां संपन्न ठहिया आहियूं, केतिरो ख़ुदि खे सर्व गुणनि सां संपन्न ठाहियो आहे। उन अनुसार मुक्तिधाम जो गेट खोलिजो। ईअं तयारु आहियो? ॿाहिरि मुक्ता जे रस ॿाहिरि सां वॾो आकर्षित कंदो आहे न, हिन करे हिन खे कैंची लॻायो। ॿाहिरि मुक्ता खे कैंची लॻायो। ये रस ही सूक्ष्म बंधन ठही सफलता जी मंज़िल सां दूर करे छॾींदा। पर जॾहिं असां ॿाहिरि जी दुनिया में वेंदा आहियूं, वञिणो त पवंदो ई सही, है न। विश्व जी सेवा बि करणी आहे, साथ साथ ख़ुदि जी चेकिंग बि थी वेंदी आहे, है न। ॿाहिरां जा जेका वाइब्रेशन हूंदा आहिनि कलयुगी दुनिया जा, उहे तव्हांखे टच थींदा। जीअं न सम्झो तव्हां ॿियनि जे तव्हांजे घर अगरि लसन प्याज न ठाहींदो आहे, त तव्हां ॿाहिरि वञो, कंहिंसां मिलो, अगरि उहो लसन प्याज ठाहींदो आहे त हुनजी स्मेल त तव्हांखे ईंदी न, लेकिन तव्हां केतिरो हुनखे इग्नोर था करो। हीअ चेक त करिणो आहे न। भई बाबा त चवंदा आहिनि ॾिसजे हुए न ॾिसो, ॿुधे हुए न ॿुधो, कन में स्मेल ईंदी हुई बि असांखे हुनखे न सूंघणो, है न। त ॿाहिरि मुक्ता जो रस तव्हांखे आकर्षित न करे, हीअं न कि तव्हां हुन सां डिस्टर्ब बि थियो। भले असां ॿाहिरि वेंदा आहियूं, माण्हू चिल्लाईंदा आहिनि, छा बि करनि छा न बि करनि, है न। असां त ॿाहिरि वञूं था, असां पंहिंजी बाबा जी यादि में रही करे शांति प्रेम आनंद ज्ञान पवित्रता जी शक्तियुनि सां ढकी हुई आत्मा बाबा जी किरननि जे अंदरि वञो, बिंदु स्वरूप फ़रिश्ते स्वरूप थी करे वञो, पंहिंजो कमु करे वापसि अची वञो।
हुननि खे सकाश ॾींदा वञूं। हाणे कंहिंजे बि कम में असांखे न पइणो, परां खां ई सकाश ॾियो। ॾिसो अॼु कंहिंजो ॿारु आहे, तव्हां ॾिसंदा हुनजी माउ हुन सां सुठो नथी हले, तव्हां अगरि हुन ॿार जो फेवर बि खणंदव, है न, त कल्ह जो ॿारु ग़लती करे हुनजी रिस्पॉन्सिबिलिटी बि तव्हां ते अची वेंदी। हिकु थींदो आहे न, हिकु ॿारु तव्हांजो मञे त तव्हां हुनजी माउ पीउ खे चई सघंदा आहियो। हिकु थींदो आहे की तव्हांजो ॿारु मञे ई नथो उहो ॿारु, ऐं तव्हां हुनजे माउ पीउ खे बि चओ था हीअं छो था करो, हीअं छो था करो, कल्ह जो उहो वञी ग़लति कमु करे अचे त तव्हां ते ई चिल्लाईंदा न तव्हां उन्हनि जा माउ पीउ। त असांखे पढ़णो ई न आहे, सकाश ॾेई सघंदा आहियो, लाइटमेट ॾेई सघंदा आहियो, लेकिन हुननि जे कम में न पढ़णो खपे, है न। त इहे बि ॿाहिरि मुक्ता थी वई। हाणे असांजी उहा ड्यूटी न आहे, हाणे फालतू जे बंधननि में न फसो, बंधन मुक्त ठहिणो आहे न। ॿाहिरि मुक्ता जे रस ॿाहिरां खां ॾाढो आकर्षित करे, इन करे हाणे हिननि खे कैची लॻायो। ये रस ही सूक्ष्म बंधन ठही सफलता जी मंजिल सां दूर करे छॾींदा आहिनि। प्रशंसा थी वेंदी आहे, लेकिन प्रत्यक्षता सफलता न थी सघंदी आहे। इन करे हाणे उद्घाटन जी तयारी करो। उद्घाटन जी तयारी करण वारा सदा फूलनि जे बगीचे में बाप दादा द्वारा लॻी हुई फुलवाड़ी फूलनि जी विशेषता जी खुशबू में ऐं हुन खुशबू खे सूंघण में सदा तत्पर हूंदा। उद्घाटन जी तयारी करण वारा जेका माण्हू हूंदा न, मतिलबु मुक्ति जो गेट खोलण वारी आत्मायूं हाणे केरु हूंदियूं, जो सदा फूलनि जे बगीचे में बाप दादा द्वारा लॻी हुई फुलवाड़ी फूलनि जी विशेषता जी खुशबू वठण वारा, मतिलबु हर हिक जी विशेषता ॾिसण वारा, उन खुशबू खे सूंघण में ई सदा तत्पर रहण वारा हूंदा आहिनि। ॾिसो हाणे बाबा केॾी सारी आत्माउनि खे तयारु कयो अथई। तव्हां बि अगरि पंहिंजे ब्रह्मण परिवार में ॾिसो, एॾी सारी आत्मायूं आहिनि, उन्हनि में कहिड़ी कहिड़ी विशेषतायूं आहिनि, उन विशेषताउनि जी खुशबू वठो कि ॾिसो हिननि में इहे विशेषता आहे, हिन में इहे बाबा ई भरी अथई न। त जेकी उद्घाटन करण वारी आत्माएं हूंदी न, उहा हमेशह बाबा जी हिन बगीचे जी फुलवाड़ी जी फूलनि जी बगीचे में बाप दादा जेकी फुलवाड़ी आहे बाबनि जी, उन्हनि आत्माउनि जी विशेषताउनि जी खुशबू सूंघण में ई तत्पर हूंदी, अर्थात जीवन रूपी थाली सदा जीवन रूपी थाली में सदा फूल ही फूल हूंदा। उन ॾींहुं बि कल्ह बि बाबा उन ॾींहुं अव्यक्त मुरली में चई न कि बाबा जो जंहिं आत्मा बाबा खे मुंहिंजो बाबा चई, उन आत्मा में भले 99 अवगुण हुजनि, लेकिन हिकु विशेषता हुन में हूंदी। त हाणे इहे कमु करो, हर हिक में जो विशेषता आहे न, हुनजी खुशबू वठंदा हलो। जीअं नल ठीकु करण वारो नल ई ठीकु कंदो न, हुन में तव्हां अगरि इहे ॾिसंदा कि हिनखे लाइट ठीकु त करणु न ईंदी आहे त वेस्ट आहे। ईअं ई असांखे पंहिंजे आसपास जो माण्हू आहिनि, दुनिया में जो माण्हू आहिनि, पंहिंजे ब्रह्मण परिवार में जॾहिं बि जंहिंसां बि मिलो, हर हिक जी विशेषता ते ध्यानु ॾियो, विशेषता जो आहे उनजी खुशबू वठो, मतिलबु उनखे यूज़ करो, त असांजी जीवन रूपी थाली सदा उन्हनि में सदा फूल ई फूल हूंदा, उनमें सदा फूल ई फूल हूंदा। ईअं तयारु आहियो, इन में नंबर 1 केरु वेंदो, मधुबन वारा या दिल्ली वारा? हिन समय दिल्ली वारा आया हूंदा, है न।
मधुबन वारा या दिल्ली वारा ॾाढो मर्तबो मिलंदो। बाप दादा सां गॾु गॾु उद्घाटन करण वारा इन सां वॾो भाग्य ॿियो छा खपे। न बाप दादा सां गॾु गॾु उद्घाटन करण वारा इन खां वॾो भाग्य ॿियो छा खपे। समान वारी आत्मायूं ही साथ में उद्घाटन कंदियूं। जेकी बाप समान हूंदियूं न उहे ही आत्मायूं मुक्ति धाम जो उद्घाटन कंदियूं। बाबा चवनि था ईअं त न सम्झंदा आहियो कि उद्घाटन करण माना सदा जे लाइ सूक्ष्म वतन वासी ठहण या मूल वतन वासी ठहण। ईअं त न सम्झंदा आहियो न ब्रह्मा बाप सां गॾु मूल वतन निवासी छा सभी ठहींदा या थोड़ा ठहींदा, छा सम्झंदा आहियो। सभु सर्विस स्थान छॾे करे साथ वेंदा या रुकदा। त कंहिं चई बाबा साथ वेंदासीं। बाबा चवनि था मुक्ति धाम जो गेट खोलण वारी न समान आत्माएं हूंदियूं। ईअं त न सम्झंदा आहियो कि उद्घाटन करण माना सदा जे लाइ सूक्ष्म वतन वासी या मूल वतन वासी ठहण। ब्रह्मा बाप सां गॾु मूल वतन निवासी छा सभी ठहींदा या थोड़ा ठहींदा, छा सम्झंदा आहियो। सभु सर्विस स्थान छॾे करे साथ वेंदव या रुकदव। त कंहिं चई साथ वेंदव। अच्छा सूक्ष्म वतन में ब्रह्मा बाप वियो पोइ तव्हां हिते छो वेठा आहियो, तव्हां छा कंदव। दादनि खां बाबा पुछनि था साथ हलंदव। अच्छा दीदी दादी ॿई साथ वेंदियूं, छा थींदो। ये भी विचित्र रहस्य आहे न। छो जो ॾिसो जॾहिं बाबा चईंदा आहिनि न विनाश खां पोइ कुझु आत्मायूं हेठि रहंदियूं है न। ऐं विनाश खां पोइ त कृष्ण जो बि जनम थी वेंदो परमधाम में। त ब्रह्मा बाबा जी आत्मा त परमधाम में न हूंदी उन समय, वो त हेठि हूंदा न। ऐं जेके तयारी करणी आहे जो उन्हनि जा माउ बाप ठहींदा या जो भी आत्माएं बि हूंदियूं जो वयूं आहिनि एडवांस पार्टी में, उहो बि हेठि ई हूंदियूं। त इहे बि ॾिसो असां इहे बि सम्झूं जीअं ब्रह्मा बाबा जो साकार पाठ पूरो थी वियो त सूक्ष्म वतन में वियो है न। हाणे हुन खां पोइ ब्रह्मा बाबा परमधाम में, उन खां पोइ केॾा सभु हली विया। हाणे त इहे बि थी सघंदो आहे न हाणे कि जीअं अव्यक्त पाठ, छो जी अगरि तव्हां ॿुधियो हुजे अव्यक्त मुरलियुनि में बाबा जी लास्ट मुरली हुई न त बाबा चयईं कि है न फ़रिश्ते जी लाइफ थोड़ी हूंदी आहे। त इहे बि थी सघंदो आहे कि ब्रह्मा बाबा जी आत्मा हाणे परमधाम में विश्राम कंदी हूंदी, छो जो उन्हनि खे वापसि खां पाठ वधाइणो आहे। तॾहिं त अव्यक्त पाठ पूरो थी वियो न है न। लेकिन अञा बि बाप दादा असांजी मदद करनि था। लेकिन इहो बि थी सघंदो आहे कि हाणे हेॾी दादियूं बाप समान वयूं आहिनि त उहो ई असांजी मदद कंदी हुजनि है न। ॾिसो बाबा असांखे चवनि था इन में अगरि असां हिन लाइन खे सम्झूं कि ब्रह्मा बाबा त अव्यक्त थी विया, हुन समय त सभु न विया है न। त दीदी दादी बि ॿई साथ न विया त छा थींदो। इहे बि विचित्र रहस्य आहे। अञा बाबा असांजे साम्हूं खोलियो न अथई। लेकिन अगरि असां सोचूं सम्झूं बाबा जी हिन लाइन खे कि विचित्र रहस्य आहे त विशेष ॻाल्हि इहा हुई कि उद्घाटन जे लाइ तयारु आहियो, दिल्ली वारा तयारु आहिनि। छो जो अव्यक्त पाठ ख़तमु थी वियो त इहो थी सघंदो आहे कि परमधाम जो गेट खुली वियो हुजे
है न। श्री ब्रह्मा बाबा खे त विश्राम करिणो पवंदो न। श्री ब्रह्मा बाबा, हालांकि बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा जो पाठ त अंत ताईं आहे, त विच विच में ईंदा बि हूंदा, है न, मदद करण लाइ। ऐं एॾी सारी दादियूं अव्यक्त थी वियूं आहिनि, उहे त आहिनि ई सही। हाणे सभु भाई बि जेका मुख्य हली आहे उहो बि हली आहे, त मतिलबु अव्यक्त वतन में बि हाणे मदद जे लाइ एॾी सारी आत्मायूं आहिनि। त इहे बि थी सघंदो आहे न, जीअं साकार में ब्रह्मा बाबा जो पाठ पूरो थियो त एॾी सारी दादियूं निमित थियूं, पोइ हाणे अव्यक्त में बि अगरि उन्हनि जो पाठ ईंदा हूंदा, कमु जो बि आहे अञा करण वारो, शुद्ध अंत ताईं उन्हनि जो पाठ आहे, लेकिन बाक़ी समय वो मथे रहंदा हूंदा परम धाम में, थी सघंदो आहे न। त बाबा चवनि था कि ॾिसो सभु साथ त न वेंदा, अव्यक्त वतन में बि सभु साथ न विया, त विशेष ॻाल्हि हुई उद्घाटन जे लाइ तयारु आहियो, दिल्ली वारा तयारु आहिनि, निमित सेवाधारी छा सम्झंदा आहिनि, कोई आश त न आहे न। संगम सुठो लॻंदो आहे, बाप दादा ही हली वञे पोइ बि रहंदव संगम युग ते, केसि ताईं रहंदव। साथ में वञण वारा त धर्मराज खे टाटा कंदा, धर्मराज वटि वेंदा ई न। त ॾिसो बाबा असांखे हिकु पॉइंट वीचार करण लाइ चई, हिंट ॾिनई, है न। त अलाए कॾहिं परमधाम जो गेट खुलियो बि हुजे न बि खुलियो हुजे, त असांखे पतो न आहे, लेकिन जीअं बाबा जी इहा बाबा ईअं चवनि था, त इन सां त इहे ई थो लॻे कि हाणे ताईं परमधाम जो गेट खुलियो हूंदो। ऐं छो जी जंहिं आत्माउनि खे वापसि पाठ वॼाइणो आहे, उहो थोरी देरि परमधाम जो बि त अनुभव कंदियूं न, है न। त उहो त बाबा ई ॼाणे, असां त सिर्फ़ु वीचार करे सघंदा आहियूं। ऐं ज़्यादा से ज़्यादा इन में बि छो वञूं, असांखे त बाबा जीअं चयो अथई कि परमधाम जो गेट खोलण लाइ कहिड़ी आत्मायूं खपनि, जो हर हिक जी विशेषता ॾिसण वारी हुजनि, है न। बाप दादा द्वारा लॻी हुई फुलवाड़ी फूलनि जी विशेषता जी खुशबू वठण वारी आत्मायूं उन ख़ुशी खे सूंघण में सदा तत्पर हूंदियूं, उन्हनि जी जीवन रूपी थाली में सदा फूल ई फूल हूंदा। अहिड़ी आत्मायूं ही बाप दादा सां गॾु परमधाम जो गेट खोलंदियूं। त बाबा चवनि था हाणे अच्छा, बाप त चोपड़ा साफ़ ॾिसणु चाहींदा आहिनि, थोरो बि पुराणो खातो अर्थात ॿाहिरि मुक्ता जो खातो न हुजे। हाणे ॿाहिरां जो कुझु बि आकर्षित न करे, न पुराणी ॻाल्हियूं, न पुराणा संबंधी, न पुराणी वाइब्रेशन, कोई बि व्यर्थ ॻाल्हि, कोई बि विकार बुराई, कुझु बि आकर्षित न करे। त बाबा चवनि था कि हाणे संकल्प संस्कार रूप में भी न रहे, स्वप्न में भी न रहे, सदा सर्व बंधन मुक्त योग युक्त। इन बहार मुक्ता जी वायुमंडल के समाप्त करण लाइ असां विशेष हिन वर्ष विशेष बाबा इशारो ॾियनि था, सेवा करो, खूब करो, लेकिन बहार मुक्ता सां अंतर्मुखी थी करे सेवा करो, कंहिंजे भी भाव स्वभाव में न वञो। सभिनि खे यही सोचो ये सभु शुद्ध आत्मायूं आहिनि और पंहिंजी सेवा करे हली अचो, बसि ये सभु सुठी आत्मायूं आहिनि, पंहिंजी सेवा करे हली अचो, है न। सेवा भले करो, ॾाढी करो, लेकिन सिर्फ़ु ये नाम बालो करो कि अंतर्मुखी थी करे करो। अंतर्मुखता जी सूरत द्वारा सेवा करो। सेवा में बाहर मुक्ता में ज़्यादा अची वेंदा आहिनि, ये ईअं थो करे, ये ईअं थो करे, ये ईअं कंदी आहे, अरे तव्हांखे जो सेवा मिली आहे उहो करे अचो। हिन जे लाइ
बाबा चवंदा आहिनि कि सेवा कंदे समय ॿाहिरि मुक्ता में ज़्यादा अची वेंदा आहियो। इन जे लाइ सेवा सुठी आहे, सेवा ॾाढी कंदा आहियो, सिर्फ़ु इहे नाम बालो थींदो आहे। जेका माण्हू ॿाहिरि मुक्ता में ईंदा आहिनि न, उन्हनि जी उहो भले ई सेवा करनि त इहे चवंदा आहिनि हा इहा सेवा ॾाढी कंदी आहे, ॾाढी सुठी कंदी आहे, सिर्फ़ु इहे नाम बालो थी वेंदो आहे। बाप इन्हनि खां बि वॾो सुठो आहे। बाप ऊचे ते ऊचो आहे। अगरि असां अंतर्मुखी थी करे सेवा कंदासीं न त उन्हनि खे बाबा ऊचे ते ऊचो आहे, बाबा इन्हनि खां बि वॾो आहे। इहे प्रत्यक्षता थींदी। त बाप खे प्रत्यक्ष करण लाइ छा करिणो पवंदो? अंतर्मुखी थी करे रहो। अंतर्मुखी थी करे कर्म कंदासीं न त असां द्वारा माण्हुनि खे बाबा जी फीलिंग ईंदी, न बाबा जी फीलिंग ईंदी त सफलता थींदी। हिन करे ॿुधायो ॿाहिरि मुक्ता जी रिज़ल्ट प्रशंसा कंदा लेकिन प्रसन्नचित न थींदा। त अगरि असां ॿाहिरि मुखी थी करे सेवा कंदा त माण्हू तव्हांजी तारीफ़ कंदा कि तव्हां ॾाढी सेवा कई, ॾाढी सुठी कई। लेकिन अगरि तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा जी यादि में रही करे सेवा कई, कंहिंजे बि भाव स्वभाव में न वियो, कहिड़े बि व्यर्थ चिंतन में न वियो, आंतरिक सुख शांति ख़ुशी में रही करे सेवा करे पंहिंजो कमु करे हली अचो त इहे इन सां बाबा जी प्रत्यक्षता थींदी। कहिड़ी गहरी ॻाल्हि आहे। जीअं माण्हू सेवा करणु वेंदा आहिनि त इहे ॾिसंदा आहिनि न इन जो नेचर अहिड़ो, इन जो नेचर अहिड़ो। सिंपल सी ॻाल्हि आहे। ॿाहिरि मुक्ता मतिलबु जॾहिं असां आंतरिक सुख शांति ख़ुशी जी अनुभूति नथा करूं, असां ॿाहिरि ॾिसूं था कि इहे अहिड़ो आहे, इहे अहिड़ो आहे, इहे अहिड़ी आहे, इहे फलाणो आहे, त सम्झो असां ॿाहिरि मुखी आहियूं। न नॉलेज, कल्ह बाबा चई न नॉलेज हुजे, लेकिन उहो हूंदे हुए बि अगरि असां हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना रखूं था त इहा अंतर्मुखी थी वई। न कंहिं बि व्यर्थ चिंतन में न, कंहिंखे बि असां ईअं न चऊं ॾिस हुन न हीअं कई त हीअं थी वियो, न न न हुन ग़लति कई, हुन ईअं चई, असां कोई पुछे ई नथो, असां ज़बरदस्ती हुननि खे चऊं था। त इहे थी वियो हुननि जी ग़लतियुनि खे नोट करे हिक ॿिए खे ॿुधाइणु। ऐं असां इहे चई चल ठीकु आहे न, हुननि जे लाइ शुभ भावना शुभकामना करो, हल सभु ठीकु थी वेंदो। त इन सां इहा अंतर्मुखी आहे। त इन सां बाप प्रत्यक्ष थींदा। माण्हू सिर्फ़ु असांजी प्रशंसा न कंदा बल्कि प्रसन्नचित थींदा। बाप जा ठही वञनि, इहे प्रसन्नचित थियण। अच्छा अहिड़ा सदा अंतर्मुखी, सदा प्रसन्नचित, अन्य आत्माउनि खे बि सदा प्रसन्नचित ठाहिण वारा, सदा स्वयं जे गुण संपन्न बाप समान, सदा सुख जे सागर में समायल हुआ। अहिड़ा सदा अंतर्मुखी, सदा प्रसन्नचित, अन्य आत्माउनि खे बि प्रसन्न ठाहिण वारा, सदा स्वयं के गुण संपन्न बाप समान, सदा सुख जे सागर में समायल हुआ, सदा हिकु बाप ॿियो न कोई, हिन लग्न में मग्न रहण वारा, अहिड़ी श्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा हाणे दिल्ली जोन सां ॻाल्हायूं था। बाप दादा के सभी ॿार अति प्रिय आहिनि। छो जी बाप दादा विशेषताउनि जे आधार ते ड्रामा अनुसार चुनी करे
हिकु ब्राह्मण परिवार जे गुलदस्ते में लायूं। बाप दादा के सभी ॿार अति प्रिय आहिनि। श्री ॾिसो इन ब्राह्मण परिवार में हिकु हिकु आत्मा जेका बि चईंदा आहिनि न मुंहिंजो बाबा। ॾिसो कोई आत्मा अचे थी, रोज़ मुरली ॿुधे थी, भले हुते रोटी खाइण छो न ईंदी हुजे, छो की भई वॾे वॾे सेंटरनि में त सेवा करो त तव्हांखे आराम सां 3 टाइम जी सुठी रोटी, रहण खाइण पीअण सभु मिली वेंदो न, बसि सेवा करणी पवंदी। त भले हुनखे मुरली सम्झ में अचे न अचे, लेकिन मुंहिंजो बाबा करे सेवा त करे थी। भले हुनखे ॾाढा माण्हू ईअं आहिनि न दुनिया में, अॼुकल्ह जॉब न आहे या कोई ॻाल्हि हूंदी आहे माण्हुनि जी, त चलो वॾा हेॾा बाबा जो त केॾा वॾा वॾा घर आहिनि, हुते सेवा जे लाइ त ॿार खपनि ई। चलो उहो चवनि मुंहिंजो बाबा, चल ठीकु आहे, रहण लाइ मिली वियो, 3 टाइम रोटी, घुमो खाओ पीओ, है न। दुनिया में त एॾा फंक्शन न थींदा, बाबा जे घर में त आए दिन फंक्शन, आए दिन ब्रह्मा भोजन, आए दिन छा मिलंदो आहे न, और उहो बि फ्री, सिर्फ़ु सेवा करो। त बाबा चईंदा आहिनि न कि चलो उन्हनि में इहा विशेषता त आहे, त बाबा चवनि था कि बाप दादा खे हाणे ॿार अति प्रिय आहिनि सभी, छो कि बाप दादा विशेषता जे आधार ते ड्रामा अनुसार चुनी करे हिन ब्राह्मण परिवार जे गुलदस्ते में लायो आहे। कि चैतन्य फूलनि जो गुलदस्तो आहे न, हर हिकु फूल जी विशेषता आहे, रंग रूप पंहिंजो हूंदो आहे, कंहिंमें ख़ुशबू ज़्यादा हूंदी आहे, कंहिंजो रंग रूप गुलदस्ते खे सजाइण वारो हूंदो आहे, है न। कहिड़ा फूलनि में ख़ुशबू हूंदी आहे, ॾिसजे गुलाब जो फूल आहे, ॾाढा सारा फूल अहिड़ा आहिनि जंहिंजी रूप बि सुठो, सुगंध बि सुठी। लेकिन कई फूल अहिड़ा हूंदा आहिनि जो सिर्फ़ु सजावट जे लाइ कमु ईंदा आहिनि, उन्हनि में ख़ुशबू न ईंदी आहे। लेकिन हर हिक जी पंहिंजी विशेषता हूंदी आहे न, कंहिंमें ख़ुशबू ज़्यादा हूंदी, कंहिंजो रंग रूप गुलदस्ते खे सजाइण वारो हूंदो। लेकिन आहे त ॿिन्हिनि जी आवश्यकता। सिर्फ़ु गुलाब जे फूलनि जो गुलदस्तो ठाहियो ऐं वैराइटी फूलनि जो ठाहियो त सुंदर छा लॻंदा, कहिड़ा गुलदस्तो सुठो लॻंदो आहे, वैराइटी वारो लॻंदो न। त बाबा बि अॼु असांखे चवनि था त ॾिसो, अगरि बाबा जे घर में सभी योगी आत्मा हुजनि त बि ठीकु न आहे, ज्ञानी बि हुजिणो खपे, ऐं सिर्फ़ु ज्ञानी हुजनि त बि ठीकु न आहे। ज्ञानी योगी हुजनि सिर्फ़ु उहो बि ठीकु न आहे, छो जी सेवा बि खपे न, है न। अगरि सभु सॼो ॾींहुं ज्ञान योग कंदा त रोटी केरु ठाहींदो, झाड़ू पोछो केरु कंदो, ॿिया बि ॾाढा कम हूंदा आहिनि, उहो केरु कंदो, है न। त सभु प्रकार जा ॿार खपनि। लेकिन हिते ॾिसो बाबा चईंदा आहिनि न, इहे बाबा जो यज्ञ ॾाढो सुठी रीति हली सघे जॾहिं हर हिकु पंहिंजी विशेषता खे सम्झी करे हले, है न। अगरि कंहिंखे ज्ञान ॿुधाइण ईंदो ई न आहे, उहो सोचे मां कोई हिते रोटी ठाहिण थोरी आई आहियां, मां त मुरली ॿुधाईंदुमि, मां त ज्ञान ॿुधाईंदुमि, त ॿुधायो छा थींदो, है न। हर सेंटर में भई ॾिसो, कोई वॾे घर जी भेण अची वञे ऐं हुनखे ज्ञान योग हुनजो एॾो सुठो न आहे, लेकिन हुनखे न केक ठाहिण या अलॻि अलॻि वैराइटी ठाहिण सुठी ईंदी आहे, पर उहो वॾे घर जी आहे। लेकिन उहो त पहिरियों त बाबा ज्ञान योग में आकर्षित कंदा आहिनि न, है न। भई पहिरियों त आत्मा ईंदा, उन्हनि खे 7 ॾींहंनि जो कोर्स कराईंदा, योग कराईंदा, त उनखे सुठो लॻंदो।
पोइ धीरे धीरे हुनखे सेवा में रखंदा। ऐं अगरि उहा हुनखे चऊं भई तव्हां त ॾाढी सुठी सेवा था करो, बाबा खे बि एॾो सुठो यादि कंदा आहियो, सेंटर ते रहो, त सेंटर ते रही करे अगरि उहो सॼो ॾींहुं किचन में वेही इहे सभु ठाहे ऐं मुरली ॿियो कोई ॿुधाए, योग ॿियो कोई कराए, त हुनखे लॻंदो न भई। लेकिन अगरि उहो सम्झी वठे, हुन सां एतिरो ज्ञान योग थींदो बि न आहे, लेकिन ज़बरदस्ती, छो जो ज्ञान योग कराइण वारा स्टेज ते वेहींदा, हा। लेकिन अगरि उहो ज़बरदस्ती हुते वञी चए की न मां त हीअं न कंदमि, हाणे हुनखे सेंटर ते रखियो ई इन करे की छो जो उहो सुठी रोटी ठाहे सघंदी आहे, वैरायटी केक वेक सुठा ठाहे सघंदी आहे, तॾहिं रखियो न हुनखे सेंटर ते। लेकिन उहो चए न मां थोरी कंदमि, जीअं अॼुकल्ह थींदो आहे न भई, अॼुकल्ह माण्हू पढ़ी लिखी शादियूं थो करे, पढ़ी लिखी शादियूं करो, लेकिन रोटी त खपे न हर हिक खे, न? तव्हांजो पति बि वञे कमाइण, तव्हां बि वञो कमाइण, त रोटी केरु पचाईंदो, घर केरु संभालंदो, सफ़ाई त खपे न घर जी, हा। ईअं थोरी की तव्हां पढ़ियल लिखियल आहियो त भई रोटी केरु ठाहींदो, मायूं रखंदव, उन्हनि खे पैसा ॾींदव, पोइ तव्हांखे वणे न वणे, है न। त लेकिन रोटी त ठाहिणु अचणी खपे न। त बाबा असांखे चवनि था की मुंहिंजे हर बाबा खे न वैरायटी गुलदस्तो खपे, ऐं हुन उहो सेंटर ॾाढो सुठी रीति हली सघंदो आहे, जाते हर हिकु पंहिंजी विशेषता खे सम्झी करे हले, हुनखे एक्सेप्ट करे, हा। जीअं यज्ञ में ॾाढा सारा एग्ज़ाम्पल आहिनि, जीअं पंहिंजी विशेषता खे एक्सेप्ट कयो कि असां हीअं न करे सघंदा आहियूं, असां हीअं ई करे सघंदा आहियूं, त असां हुन अनुसार ई हलूं, है न। अगरि दादियुनि जी ब्राह्मणी सोचनि कि असां बि दादी वांगुरु हलूं, असांखे बि दादी वांगुरु मान सम्मान मिले, त उहो ब्राह्मणियूं ठही न सघंदियूं, है न। त ब्राह्मणी मतिलबु कि उन्हनि जी बाक़ी चीज़ुनि जी टेक केयर करे, छो जो यज्ञ में वैरायटी गुलदस्तो खपे। हाणे उहो सोचे कि न मां त दादी वटि रहंदी आहियां, त मां बि ज्ञान योग करायां, मां बि क्लासिस करायां, त उहो कराए न सघंदा, छो जो हर हिक में विशेषता हूंदी आहे न भई, न। त हिन करे बाबा चवंदा आहिनि कि ईअं न करे सघंदा आहिनि, करे सघंदा आहिनि, पर उन्हनि खे हुन ड्यूटी ते रखियो ई इन करे आहे। हा, पंहिंजे फ्री टाइम में तव्हां ज्ञान योग करो, क्लासिस करायो, तव्हांखे मना न आहे, लेकिन जंहिं समय वॾी दीदियूं जेके पंहिंजे साथी भेण रखंदा आहिनि, है न, उहो बि हुन ई विशेषता अनुसार रखंदा आहिनि, ईअं ई थोरी कि ज्ञानी योगी खे पंहिंजी ब्राह्मणी ठाहे छॾंदा। ब्राह्मणी मतिलबु कि सम्झो जेको क्लास कराईंदो आहे या जंहिंजी उमिरि, त उन्हनि जी बाक़ी चीज़ूं उहा ध्यानु न ॾेई सघंदा आहिनि, त उन्हनि जी सहयोगी थियनि, हिन में ग़लति ॻाल्हि थोरी आहे, न। उन्हनि जी सहयोगी ठहनि, बाक़ी चीज़ुनि जो ध्यानु रखनि, त हिन में ग़लति ॻाल्हि कोन्हे, हिकु फैमिली जीअं थी वियो न, हा। ऐं हर हिक खे सेवा करणी आहे, त हर हिक खे सेवा उन अनुसार मिले थी, छो जो बाबा खे त वैरायटी फूलनि जो बगीचो सुठो लॻंदो आहे। गुलाब जे फूल खे त सदा विच में ई विझंदासीं न, वैरायटी फूलनि खे किनारे में विझंदासीं। गुलाब जो फूल मतिलबु जंहिंजो रंग बि सुठो आहे, रूप बि सुठो, खुशबू बि सुठी आहे, रूप बि सुठो आहे, त मतिलबु जेका ज्ञानी योगी तो आत्मा हूंदी आहे न, छो जो ॾिसो ज्ञानी योगी जो आत्मा आहे न, उन्हनि जो सदा बुद्धि योग बाबा सां लॻल हूंदो, त बाबा सां बुद्धि योग लॻे तॾहिं त उहो ज्ञान ॿुधाए सघंदा, तॾहिं त उहो योग कराए सघंदा, है न। जीअं सम्झो दादियूं हुयूं, त दादियुनि खे ॾिठो, हाणे उहो मुरली क्लास बि कराइनि, योग बि कराइनि, बाक़ी माण्हुनि सां बि उहो ई ॿियनि खे राय सलाह ॾेई सघंदा न, त हुननि जे लाइ रोटी ठाहिण वारा, उन्हनि जा बाक़ी अरेंजमेंट करण वारो बि कोई हुजिणो खपे, है न। त
उहो साथी बि हुजिणो खपे न। इन में ईअं न सोचूं कि दादी त ख़ुदि त क्लास थी कराए, ख़ुदि त योग था कराइनि, ख़ुदि त माण्हुनि सां मिलनि था, ऐं असां वेही उन्हनि जा कपिड़ा ठाहियूं, रोटी ठाहियूं ईअं। पर ॾिसो, अगरि तव्हां गुलाब जो फूल हूंदव न त तव्हां हुन सेवा में लॻंदो ई न, बाबा तव्हांखे हुन जॻह रखंदा ई न। जेका ज्ञान योग न करे सघंदा आहिनि, जंहिंजी विशेषता सुठी आहे रोटी ठाहिण में, सभु कुझु अरेंजमेंट करण में, उहो ऑटोमेटिकली हुन फील्ड में अची वेंदा आहिनि। है न, उहो सभु बाबा ई ॼाणे कीअं। त इन करे बाबा चईंदा आहिनि न, जॾहिं बि तव्हांखे कोई सेवा मिले न त हा चईंदा करो, हा चई करे ऐं अॻियां वधंदा वञो, हुन में ई भलो आहे। पोइ अगरि सम्झो तव्हांखे लॻे थो कि न मां हिन खां ज़्यादा ॿी सेवा करे सघंदी आहियां, त तव्हां बाबा खे ॿुधायो, बाबा तव्हांखे चेक कंदा, उन अनुसार तव्हांखे सेवा में विझंदा। मतिलबु भले ई तव्हांखे दीदी चए या ॿियो कोई चए, लेकिन तव्हां बाबा सां कनेक्शन रखो बुद्धि वल, त बाबा तव्हां द्वारा बाबा खे जो सेवा कराइणी हूंदी न, उहो दीदी खे पाण ई टच थी वेंदी, तव्हांखे पाण ई चई छॾंदा। त इन करे बाबा चवनि था कि सदा गुलाब जे फूल खे विच में विझिबो आहे। त जेका ज्ञानी योगी आत्मायूं हूंदियूं आहिनि, उहे भले ई उन गुलदस्ते में विच में आहिनि, लेकिन साथी माण्हू बि खपनि। वैराइटी फूलनि खे किनारे में रखंदो आहे। त मां केरु आहियां, उहो हर हिकु पंहिंजे पाण खे ॼाणंदो आहे। बाप दादा वटि बेहद जे गुलदस्ते जे अंदरि मुंहिंजो स्थान किथे आहे, चेक करो। बाप दादा वटि जो बेहद जो गुलदस्तो आहे, हुन में तव्हांजो स्थान किथे आहे, ख़ुदि खे चेक करो, उन अनुसार ख़ुदि खे ई नंबर ॾियो। दिलि शिकस्त न थियणो, जो बि तव्हांजो पार्ट आहे न उनखे एक्सेप्ट करो, तॾहिं तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो। है न, अॼुकल्ह एक्सेप्टेंस ॾाढी ज़रूरी आहे। अगरि कोई इंसान सोचे थो कि मां डॉक्टर इंजीनियर ठहां, लेकिन हुनखे साइंस सम्झ में ई नथी अचे, हुनखे त हिंदी ई थी सुठी लॻे, हुनखे त इंग्लिश ई सुठी थी लॻे, हुनखे त बाक़ी सब्जेक्ट त सुठा लॻनि, हुनखे साइंस सुठी ई नथी लॻे, त ॿुधायो उहो डॉक्टर इंजीनियर ठही सघंदो? त उहो हिन चीज़ खे एक्सेप्ट करे न कि मां डॉक्टर इंजीनियर न ठही सघंदो, छो कि मूंखे साइंस सम्झ में ई नथी अचे। चलो उहो थोरी चांस बि वठे, थोरी महिनत बि करे, त बि अगरि उहो नथो हुनखे सम्झ में अचे त हुनखे पंहिंजे पाण खे एक्सेप्ट करिणो ई पवंदो कि मां डॉक्टर इंजीनियर न ठही सघंदो आहे। है न, ऐं उहो दिमाग़ में रखंदो ऐं पंहिंजी जो विशेषता आहे। है न, अॼु ॾिसो, अगरि तव्हां सोचो कि मूंखे त न स्टेज ते भाषण करिणो आहे, तव्हां कोशिशि करो रोज़ु मुरली पढ़ो, माण्हुनि खे जो बि जंहिंखे बि तव्हां ज्ञान ॾेई सघंदा आहियो, न बि ॾेई सघंदा आहियो त कोई न कोई टॉपिक पकिड़े करे हुन ते आपे ई सोचो मां सभिनि खे भाषण थी ॾियां। है न, अगरि तव्हांजो मुंहुं खुली वियो, तव्हां ॾेई सघंदा आहियो, त तव्हांखे बाबा आपे ई चांस ॾींदा। न बि ॾींदा न, अगरि तव्हांखे प्रैक्टिकल न बि मिलियो त तव्हां रोज़ जो ईअं भाषण कंदा आहियो न कि मां सभिनि खे ॿुधायां थी, त तव्हांजी वाइब्रेशन दुनिया में फैलंदा, तव्हांखे पतो बि न लॻंदो। है न, लेकिन अगरि तव्हां भाषण नथा करे सघो, लेकिन अगरि तव्हां सम्झो कुझु रोटी ठाहिण में होशियारु आहियो, कुझु ॿियो अरेंजमेंट करण में होशियारु आहियो, जेकी विशेषता तव्हां में आहे उहो दीदी खे बाबा ज़रूरु ॾेखारींदा आहिनि, ऐं तव्हांखे हुन लाइ सॾु बि कंदा आहिनि, ऐं तव्हां पंहिंजी उहा सेवा सुठी रीति कंदा बि आहियो, ऐं तव्हांजी सुठी, त मतिलबु तव्हां उन अनुसार पंहिंजे पाण खे मां गुलदस्ते में कहिड़ी जॻह ते आहियां, कहिड़ो फूल आहियां, अहिड़ो फूल आहियां जो सभिनि खे पंहिंजे गुणनि द्वारा इहे ख़ुशबू फैलाए सघंदो आहे। उहो विशेषता हुनखे एक्सेप्ट करे अॻियां हलो। अगरि तव्हां योग सुठो कराईंदा आहियो त तव्हां हुन रीति पंहिंजे खे सम्झो, त चेक करो कि मां बाबा जे बेहद जे गुलदस्ते में कहिड़ो फूल आहियां, मुंहिंजो स्थान किथे आहे, उहो बि ॼाणंदा आहियो।
श्री गुलदस्ते जे अंदरि त आयो ई न, आयो न गुलदस्ते जे अंदरि। जंहिं बि मुंहिंजो बाबा चयो, जो बि बाबा खे यादि कंदा आहिनि, इहे त पको आहे, तॾहिं त मधुबन जे अंदरि आया आहियो। सोचो जो मधुबन जे अंदरि पहुची वियो, मतिलबु वो बाबा जी गुलदस्ते जे अंदरि आहे। पांडव भवन दिल्ली, बाबा दिल्ली जोन सां ॻाल्हाइनि था न। पांडव भवन दिल्ली जे पांडव छा कंदा, यादगार में भी ये ही समाचार पुछो न, पांडव छा करनि था। पांडव भवन आहे नेक्स्ट मधुबन, दिल्ली जो पांडव भवन आहे न, दिल्ली में भी हिकु पांडव भवन आहे, वो नेक्स्ट मधुबन आहे। त पांडव भवन निवासी छा सर्विस जो प्लान ठाहिनि था। अहिड़ी सेवा करो जो सभिनि जी नज़र सेवा जे कारण पांडव भवन जी तरफ़ अचे। अहिड़ी सेवा करो जो सभिनि जी नज़र पांडव दिल्ली जे पांडव भवन तरफ़ वञे। इहा आहे नई ॻाल्हि। अहिड़ो कुझु प्लान ठाहियो। पांडव भवन आहे ही विश्व जे अंदरि विशेष भवन। ॾिसो मधुबन नेक्स्ट मधुबन, त विशेष में VIP स्थान थी वियो न। त जीअं VIP स्थान आहे, वैसे VIP जी सेवा थियणी खपे न। दिल्ली आहे VIP जी नगरी ऐं स्थान बि VIP जो आहे। ॿियो करण वारा बि सुठा महावीर VIP आहिनि, ॿियो करण वारा बि सुठा महावीर VIP आहिनि। दिल्ली आहे VIP जी नगरी ऐं स्थान बि VIP जो आहे, ऐं करण वारा बि सुठा VIPs हुजनि। मतिलबु दिल्ली में ॾाढा सुठा सुठा महारथी हुजणा खपनि। त हाणे छा कंदव, पंहिंजी दिनचर्या खे सेट करो। हाणे ॾिसो हिते मधुबन में एतिरो वॾो कार्य आहे, दिनचर्या सेट थियण जे कारण चारों ओर जे कार्य में सफलता त थींदी आहे न। ॾिसो मधुबन में केॾा सारा प्रोग्राम थींदा आहिनि, पर उहो ई माण्हुनि खे अमृत वेलो उथिणो आहे, मुरली क्लास वञणी आहे। कॾहिं कोई हीअं चए बसि मूंखां मां थकिजी वियो आहियां, हाणे मां सुम्हां थो, लेट उथंदमि मां, हीअं थी सघंदो आहे? छो जी दिनचर्या सेट आहे ऐं सेवाधारी हूंदा ई आहिनि, है न। त चलो हिकु नाइट ड्यूटी करे, त नाइट ड्यूटी वारे खे चलो सुबुह जो वो रेस्ट करे, लेकिन अमृत वेलो मुरली क्लास करे पोइ रेस्ट करे, बाक़ी ॼणा हूंदा ई आहिनि। लेकिन दिनचर्या सेट आहे न सभिनि जी। त दिनचर्या सेट थियण जे कारण एॾा सारा हैंड्स बि हूंदा आहिनि, त हर कार्य में सफलता थींदी आहे। कार्य वधे थो ऐं किथे किथे निंड न बि थी त बाबा चईंदा आहिनि न कि अशरीरी थी करे मूंखे यादि करो त तव्हांजी 3-4 घंटे जी निंड जो तव्हां 2-3 मिंट अशरीरी थी वेंदो न, हुन में थी वेंदी। कार्य वधे थो, लेकिन दिनचर्या सेट हुजण जे कारण कार्य ठीक थी वेंदो। सिर्फ़ु ये अटेंशन रखे, सुबुह खां राति ताईं पंहिंजो फिक्स प्रोग्राम डेली डायरी ठाहियो। छो जी ज़िम्मेवार आत्मा आहियो न, रिवाजी आत्मायूं न आहियो, ज़िम्मेवार आत्मा आहियो, विश्व कल्याणकारी आहियो न। त जेतिरो वॾो आदमी हूंदो न, हुनजी दिनचर्या सेट हूंदी आहे। हाणे ॾिसो चलो बाक़ी सेवादारी त चेंज बि थी वञनि, लेकिन तव्हां ॾिसो जेका निमित हूंदा आहिनि हुते, दादियूं जीअं हुया, हाणे दादियुनि सां माण्हू राति ताईं घणे बजे बि मिलनि, है न, उहो घणे बजे बि सुम्हनि, लेकिन उन्हनि खे त अमृत वेलो उथिणो ई आहे, मुरली क्लास कराइणी आहे, पोइ माण्हुनि सां मिलणो ई आहे। जेका निमित हूंदा आहिनि उहो थोरी सोचे सघंदा आहिनि
हाणे जॾहिं दादियूं हुयूं या हाणे जो हुते जो बि निमित आहिनि उहो थोरी सोचे सघंदा कि चलो मां लेट ताईं माण्हुनि सां मिलियो आहे, कल्ह हिननि सां मिली वठिजो, मां लेट उथंदमि, हीअं थींदो कॾहिं? हा, सेवाधारी त चलो कंहिंजी नाइट जी ड्यूटी लॻी वञे, कंहिंजी छा, लेकिन जो निमित जो बाबा निमित कीअं ठाहींदा आहिनि, ईअं थोरी ठाहींदा आहिनि, है न। ॾिसो तव्हां बि पंहिंजे घर जा वॾा हूंदव, कुझु अहिड़ो प्रोग्राम हूंदो त बाक़ी कमु त चलो ठीकु आहे बांटे छॾियो, कॾहिं हुन कई, लेकिन जो वॾो हूंदो आहे, जो निमित हूंदो आहे, हुनखे त उहो ई टाइम सां उथणु सुम्हणु कमु करणो पवंदो आहे न। हाणे प्राइम मिनिस्टर आहे, प्राइम मिनिस्टर कॾहिं सोचे सघंदा कि मां लेट उथंदमि, ॿिए प्राइम मिनिस्टर खे चओ इहो करे, न, हिकु ई प्राइम मिनिस्टर आहे, उहो ई हिकु ई बाबा, हिकु ई ब्रह्मा बाबा, उहे ई दादियूं, ऐं हर हिकु दादी जी पंहिंजी पंहिंजी ड्यूटी हुई। हाणे जो बि पंहिंजो पंहिंजो कमु कंदा आहिनि त दिनचर्या सेट हूंदी आहे न, त वॾे माण्हुनि जी दिनचर्या एक्यूरेट हूंदी आहे। एक्यूरेट जो साधना दिनचर्या जी सेटिंग, हिकु व्यक्ति 10 व्यक्ति जो कार्य करे सघंदो आहे अगरि असांजी दिनचर्या सेट थी वञे त। सेटिंग जी समय एनर्जी बची वेंदी, भले तव्हां घर गृहस्थी में रहंदा आहियो न, त तव्हां पंहिंजी हुन तरीक़े सां सेटिंग करो, लेकिन असांजो अमृत वेलो, मुरली क्लास ऐं नुमाशा मिस न थिए। भले तव्हां राति जो लेट सुम्हंदा आहियो त ॾींहं जो ज़्यादा सुम्ही पओ, या हेॾे होॾे टाइम करे पंहिंजो रेस्ट, पंहिंजो ॿियो कमु, लेकिन असांजी दिनचर्या जो बि हुजे सेट हुजे, है न। त बाबा चवनि था जंहिंजी दिनचर्या सेट हूंदी आहे न, उहो हिकु व्यक्ति 10 व्यक्तियुनि जो कमु करे सघंदो आहे। सेटिंग सां समय एनर्जी बची वेंदी आहे, हिन जे कारण हिक जे बजाय 10 कार्य थी वेंदा आहिनि। अच्छा, सदा संतुष्ट आत्मा आहियो, सदा बाप जे साथ अर्थात सदा संतुष्ट, जो सदा बाप सां गॾु रहंदा आहिनि उहे सदा संतुष्ट रहंदा आहिनि। बाप ऐं तव्हां सदा कंबाइंड आहियो न, कंबाइंड जी शक्ति केतिरी वॾी आहे, बाप ऐं मां सदा कंबाइंड जी शक्ति केॾी वॾी आहे। हिकु कार्य जे बजाय 1000 कार्य करे सघंदा आहियो, छो जी 1000 बुझाइण वारो बाबा असां सां गॾु आहे। चलो ॿियो कुझु बि न, तव्हां सोचो मूंसां गॾु 1000 बुझाइण वारो बाबा आहे, न। तव्हां इहे संकल्प बि करो, अगरि सम्झो तव्हां कोई बि कमु करो था त बाबा खे यादि करे सोचो बाबा जो इहे कमु आहे, बाबा 1000 बुझाइण वारो बाबा मूंसां गॾु आहे, त कहिड़ो कमु इम्पॉसिबल आहे, है न। ॿी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, सभई सहज योगी आहियो न, बाप जो ठहिणु अर्थात सहज योगी ठहिणु, छो जी ॿार अर्थात भाग्यशाली, बाबा जो ठहियासीं त बाबा केरु आहिनि, बाबा असांजा पिता आहिनि, त असां ॿार थी वियासीं त बाबा खे यादि करण जी महिनत आहे। सहज रीति सां अगरि तव्हां बाबा खे पंहिंजो पीउ सम्झंदा, ख़ुदि खे ॿार सम्झंदा त यादि करण में मुश्किल थोरी आहे, है न। त ॿार ठही वियो, ॿार त भाग्यशाली हूंदो आहे, ॿार खे सवाइ बाप जे ॿियो कुझु आहे ई न। ॿार जो मां हूंदे हुए बि प्राप्ति जो आधार बाप आहे, है न। भले मां आहे, लेकिन मां हूंदे हुए बि, ब्रह्मा मां हूंदे हुए बि प्राप्ति कंहिंखां थी थिए, शिव बाप खां। प्यार जे संबंध में मां यादि ईंदी, प्राप्ति जे संबंध में बाप यादि ईंदो। योग लॻाइणो न पवंदो, लेकिन न चाहींदे हुए बि हिकु बाप जे सवाइ ॿियो कुझु नज़र ई न अचे। बाप जो ठहिणु अर्थात सहज योगी ठहिणु। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।